दोस्तों जॾहिं खां मूं पंहिंजा सब्सक्राइबर्स लिखाया आहिनि त तव्हां मां काफ़ी सारनि दोस्तनि पुछियो आहे त सब्सक्राइबर्स कीअं लिखाइजनि। अॼु हिन वीडियो खे तव्हां ॾिसो, तव्हांखे ॿुधायां थो सब्सक्राइबर्स कीअं लिखाइबा। उन लाइ तव्हांखे वञिणो पवंदो क्रोम में studio.youtube.com ते, ऐं उन खां पोइ तव्हांखे अचिणो आहे हेठि कुंड में जेको आहे सेटिंग जो आइकन, इन ते क्लिक करिणो आहे। तव्हांखे हिते चैनल ते क्लिक करिणो आहे। चैनल ते क्लिक करण खां पोइ तव्हांखे एडवांस में अचिणो आहे। एडवांस में अचण खां पोइ तव्हां हिते ॾिसी सघो था सब्सक्राइबर काउंट। हिन खे जेकॾहिं तव्हां चेक मार्क करे छॾींदो त इहो डिस्प्ले थींदा रहंदा त तव्हांजा सब्सक्राइबर घणा आहिनि सभु ॾिसी सघनि था। पर जेकॾहिं हिन खे तव्हां अनमार्क करे छॾींदो त केर बि तव्हांजा सब्सक्राइबर्स नथो ॾिसी सघे। उन खां पोइ हिते तव्हांखे सेव ते क्लिक करे छॾिणो आहे। बसि तव्हांजा सब्सक्राइबर्स हमेशह जे लाइ लिकी वेंदा।